हेलो दोस्तों, मां नरेश कुमार। त अॼु पाण सिखंदासीं इन शूट में वीडियो एडिटिंग कीअं कजे। सही आहे। वीडियो एडिटिंग मिसाल तौर अंदरि लिरिक्स वग़ैरह कीअं लॻाइजनि उहो पाण सिखंदासीं। सिंपल पाण इन शूट ऐप ओपन कंदासीं, डाउनलोड थी वेंदो प्ले स्टोर तां, फ्री में मिली सघे थो। हितां तव्हां वीडियो को बि सिलेक्ट करे सघो था। न्यू वीडियो ते क्लिक करे ऐं को बि वीडियो हिकिड़ो सिलेक्ट करे पाण मतिलबु एडिटिंग वग़ैरह करे सघो था। मिसाल तौर पाण हिन इहो वीडियो सिलेक्ट करींदा ऐं इन वीडियो ते लिरिक्स वग़ैरह लॻाईंदासीं। पहिरीं पहिरीं त पंहिंजो इन शूट जो लोगो रिमूव कंदासीं, जेको फ्री में रिमूव थी सघे थो, जेको मतिलबु एड ॾिसण सां फ्री में रिमूव थी सघे थो। फ्री रिमूव ते क्लिक करे ऐं इहो एडो शेडो रिमूव करी पोइ पाण इहो ॾिसंदासीं इन जो जेको मतिलबु साइज़ आहे न, इहो कॉन्वेक्स ते क्लिक करी जेतिरी साइज़ आहे जहिड़े हिसाब सां उन टाइप ते तव्हां रखी सघो था। इन ज़ूम करे सघो था वग़ैरह। जेसि ताईं तव्हांखे रखणु माना सही लॻे, उहो पसंदि करे उन ते तव्हां रखी सघो था। सही आहे। त मूं इहो रखी आहे। हाणे हिन ते पाण लिरिक्स लॻाईंदासीं। लिरिक्स जो मतिलबु आहे त पाण मथे राइटिंग वग़ैरह लिखंदा आहिनि न। इहो पाण सॉन्ग वग़ैरह ॿुधी जेको मतिलबु लफ़्ज़ चए थी न, जेको सॉन्ग में आहिनि लफ़्ज़, उहो पाण हिते लिखंदासीं। ऐं कहिड़े तरफ़ माना फ़ॉन्ट चेंज वग़ैरह करणु ऐं उन में फ़ॉन्ट में मतिलबु अफेक्ट वग़ैरह लॻाइण हिन वीडियो ते, या उहो कीअं लॻाईंदासीं उहो तव्हांखे अॼु सेखारींदासीं। सही आहे। तव्हांखे सिंपली छा करिणो आहे, हिन में जेकॾहिं टेक्स्ट लॻाइणु चाहियो था त टेक्स्ट लॻाइण लाइ पाण खे पहिरीं छा करिणो पवंदो। पहिरीं पाण हिते ब्लैक शेडो हेठां लॻाईंदासीं। जेको ब्लैक शेडो लॻाइण जे लाइ PFP ते क्लिक करी जे तव्हां फ़ोटूज़ ते क्लिक करी तव्हां जेको फ़ोटू डाउनलोड करे वठो, गूगल तां फ़ोटू डाउनलोड थींदो, वाइट कलर जी या कहिड़े बि कलर जी, ब्लैक या वाइट कलर जी इमेज तव्हां डाउनलोड करे उहो तव्हां हिते लॻाए सघो था। सही आहे न। पोइ सिंपली तव्हांखे गूगल तां मिली वेंदी ऐं उहो लॻाइणु सवली आहे। सिर्फ़ु हिन ते क्लिक करी इहो पिया हिन ते क्लिक करी मतिलबु जिथे तव्हांखे सेट करणी आहे उते रखणी आहे। इहो वीडियो एंड करी ऐं हितां मास्क ते क्लिक कंदा। जीअं तव्हां मास्क ते क्लिक कंदा तव्हांजे मतिलबु इहो हॉरिजेंटल वारे ते क्लिक कंदा, पोइ तव्हांखे इहो मतिलबु इहो तव्हांखे मिली वेंदो। शेडो केतिरो वधाइणो आहे, कहिड़ो घटि करिणो आहे, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। इहो रखी पोइ हितां क्लिक सही करी क्लिक करी पोइ हेठां हिते जेसि ताईं तव्हां रखणु चाहियो था या हिनखे घटि वग़ैरह करे सघो था, वधीक वग़ैरह करे सघो था। सही आहे। हाणे इहो रखिजी वियो सॼे ते, तव्हां ॾिसी सघो था। सही आहे। अगरि इहो घटि थियणु चाहियो त फिर से मास्क पे क्लिक करे ऐं हितां घटि करे सघो था। सही आहे। पाण हिते रखूं था। सही आहे। सही आहे। इहो रखिजी चुको आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, इहो जेको इमोजी वग़ैरह लिखणु चाहियो था या नालो वग़ैरह लिखणु चाहियो था, इहो टेक्स्ट ते क्लिक करी हितां टेक्स्ट ते क्लिक करी हितां को बि इमोजी वग़ैरह लॻाए सघो था। मिसाल तौरु मां इमोजी लॻायूं त हितां मां इहो इमोजी लॻाईंदो। सही आहे। सही आहे। पोइ तव्हां इमोजी वग़ैरह लॻाए सघो था। तव्हां लॻाए छॾिया इमोजी ऐं सिंपली इमोजी लॻण खां पोइ अखर ताईं उहो करे सघो था तव्हां एंड ताईं। सही आहे। पोइ तव्हां लोगो वग़ैरह लॻाए सघो था PIP मां। पर हिते पाण तव्हां लिखंदासीं जेसीं टेक्स्ट लिरिक्स लॻाईंदासीं। लिरिक्स लॻाइण लाइ सिंपल तव्हां इहो फ़ॉन्ट वग़ैरह इहे पिया आहिनि, इहे लॻाए सघो था तव्हां। ऐं इहो लफ़्ज़ वग़ैरह हितां लिखी सघो था। सही आहे। सिंधी में तव्हां लिखी सघो था। जीअं मां लिखां पियो ईअं तव्हां लिखी सघो था।
तो दोस्तों ॾिसो इहो लिखिजी चुका आहिनि सभु ऐं पाण इहो वीडियो हाणे प्ले करे ॾिसूं था। इहो वीडियो में हाणे ॾिसो इहो माना लोगो वग़ैरह जेको तव्हांखे सेटिंग करणी हुजे या नंढो करिणो हुजे वॾो करिणो हुजे इहो लोगो तव्हां ठाहे सघो था। अगरि चाहो था लोगो ठाहिणु चाहो था या ठाहिणु सिखो था त कमेंट करे सघो था, त पोइ तव्हांखे लोगो ठाहिणु वग़ैरह सेखारींदासीं। ऐं हाणे तव्हां इहो प्ले करे ॾिसी सघो था कहिड़े तरीक़े लिरिक्स वग़ैरह लॻी चुका आहिनि ऐं तव्हां हितां सिंपली एक्सपोर्ट ते क्लिक करे वीडियो एक्सपोर्ट करे सघो था। मां या नरेश कुमार मिलियूं था वरी ॿी कंहिं वीडियो में।